इम्तियाज़ साहब, सीनियर पॉलिटिशियंस तमामु घणा आहिनि। आसिफ अली ज़रदारी साहब जी सियासत हिकु मुफ़ाहमत जी सियासत हूंदी आहे, हिकिड़ी अंडरस्टैंडिंग जी सियासत हूंदी आहे। उन पार्टी खे तमामु घणो सिंध जे अंदरि मज़बूत कयो आहे। मतिलबु त इलेक्शन त आहे ई न पीपल्स पार्टी सां। हे जेको माहौल हिन वक़्तु आहे, सभु सियासी जमातूं आहिनि। पीपल्स पार्टी उन खां बहितर परफॉर्म करे थी, आवाम जो उन ते एतमाद बि आहे। इहा ई कोशिशि जेको आहे पंजाब जे अंदरि कामयाबु न थी वञे। ॾिसो, पंजाब में आसिफ अली ज़रदारी साहब भरपूर कोशिशि कई आहे ऐं चेयरमैन असांजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उते उन महिनत कई आहे ऐं असां उहो पंहिंजो जेको इलेक्शन जो टाइम ईंदो त उन में असां पंहिंजो परफॉर्म कंदासीं, ॾेखारींदासीं ऐं असांखे उमेदु आहे त अॻे खां बहितर रिज़ल्ट निकिरंदो। असां पीपल्स पार्टी जो क़िलो हुयो पंजाब, उतां जी हुकूमत उतां जी ताक़त सां अवामी नुमाइंदनि सां ठहंदी आई हुई। अॼु उते थोरो कमज़ोर थिया आहियूं, पर उते वॾी महिनत थी आहे, कोशिशि थी आहे। ज़रदारी साहब पंहिंजी उते जेका हुनजी पॉलिटिकल जेका हुनजी पंहिंजो विज़न आहे, पॉलिटिकल हुनजो जेको सोच आहे, उहा उते हुननि अप्लाई कई आहे। बिलावल साहब उते वॾी महिनत कई आहे। त असां सम्झूं था, मां सम्झां थो त उते बहितर रिज़ल्ट ईंदो, अॻे खां बहितर ईंदो ऐं हिकु ॾींहं में त इहा टेबल्स टर्न कोन थींदा। उते हिननि बुनियादु रखियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ॿीहर पंहिंजी महिनत करे सूरत